हज़रत सैयदना इमाम नववी रहमतुल्लाह तआला अलैह हदीस जो इल्म हासिल करण लाइ करे दिमश्क जे मशहूर शख्स वटि विया। इल्म दीन सिखंदा रहिया, काफ़ी अरसो गुज़री वियो, लेकिन जॾहिं वो पढ़ाईंदा हुआ त चेहरो ढके करे पढ़ाईंदा हुआ, चेहरे तां पर्दो हूंदो हो। काफ़ी अरसो गुज़रण खां पोइ उन शख्स ॾिठो त इमाम नववी रहमतुल्लाह तआला अलैह खे काफ़ी शौक़ आहे, ज़ौक़ आहे हदीस जो इल्म हासिल करण लाइ करे, त उन्हनि पंहिंजे चेहरे तां पर्दो हटायो, चेहरो ज़ाहिर कयूं। इमाम नववी रहमतुल्लाह अलैह ॾिठो त चेहरो उन्हनि जो गॾह जे चेहरे वांगुरु हो। त उन शख्स चयो त ए साहिबज़ादा, इमाम जे अरकान खां पहिरियां अरकान अदा करण खां डिज। इन जे करे त जॾहिं मूं वटि हदीस पई थी, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला खे रिवायत आहे त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, छा को शख्स इमाम जे मथे खणण खां पहिरियां मथो खणे उहो डिजे नथो इन ॻाल्हि खां त उन जे सिर खे मथे खे गॾह जे मथे वांगुरु बनायो वञे। त उन शख्स चयो इन हदीस खे मूं मुस्तअबद करार ॾिनो ऐं पोइ ॼाणी वाणी करे इमाम खां पेशमाम खां अॻियां अरकान अदा कंदो, रुकू सजदो अदा कंदो। इन जी वजह सां मुंहिंजो चेहरो गॾह जे चेहरे वांगुरु थी वियो। त हिन खां अलावा हिकु ॿी हदीस आहे, इमाम मालिक रहमतुल्लाह तआला अलैह हज़रत सैयदना इमाम अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला खे रिवायत कनि था त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेको शख्स इमाम खां पहिरियां पंहिंजो मथो मथे खणंदो आहे, झुकाईंदो आहे, त उन जे पेशानी जा वार शैतान जे हथ में हूंदा आहिनि। त असां जेके बि अरकान अगरि जमात में अदा करियूं था त इमाम जे इक़्तिदा में करियूं। इक़्तिदा जो मतिलबु इहो आहे त इमाम रुकू करे असां बि रुकू करियूं, इमाम सजदो करे असां बि सजदो करियूं, यानी इमाम खां पहिरियां असांखे अरकान अदा कोन करणा। अलाह पाक असांखे सम्झ में तौफ़ीक़ अता